Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. वफ़ाक़ी सरकार नवन कैनाल समेत ॿियनि रिथाउनि बाबति तकनीक जो सुभाणे थियल इजलास मुलतवी करे छॾियो। काबीना डिवीज़न पारां जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त एपिक्स कमेटी जो इजलास सुभाणे मंझंदि 2 वॻे थियल आहे। उन करे सुभाणे साॻिए वक़्तु थियल तकनीक जो इजलास मुलतवी कयो वियो आहे। इजलास जी नई तारीख़ जो ऐलान लाॻापियल क़ाइदनि तहत कयो वेंदो। तकनीक जे इजलास जी एजेंडा में चोलिस्तान कैनाल जे ॾावत वारी रिथा शामिल हुआ। हाणे इरसा लाइसेंस फी ॾे जेको डोमेन ई कोन्हे, असीं उनखे रद्द कयूं था। इरसा ख़ुदि 91 अकार्ड जो जेको आहे उनखां पोइ आई आहे। गुज़िरियल महीने माठ मिठी में तव्हां ॾिठो त CWP खां कढी एक्निक में मोकिले छॾियऊं। असां जेको ॿुधो आहे ऐं जेको आउं ॾिसी आई आहियां एजेंडा, उहा सुभाणे एक्निक जी घणो करे सुभाणे ई मीटिंग आहे ऐं उन में एजेंडा आहे कैनाल्स चोलिस्तान कैनाल। तमामु हिकिड़ो नफ़रत जोगी ॻाल्हि आहे। इहा वधीक सूबनि में वेछा वधाईंदी। इहे वधीक जेको ज़ोरी ज़बरदस्ती सां शयूं नथियूं हलनि। फेडरेटिंग यूनिट्स सभई आहिनि, पूरो पोइ पाकिस्तान उहो शयूं ठाहे थी। हाणे एक्निक जे उन में बाक़ाइदे वज़ीर खे पाण वञणु खपे। लास्ट मीटिंग में वज़ीर साहिबु ॾे न वञी सघियो त असांजा ॿाहिरि आहिनि, वञणु खपे आहे। वीडियो लिंक ते मीटिंग्स न हलंदियूं त वञी उनखे उते जेको आहे रद्द करे। कैनाल्स वारी शइ हली कोन सघंदी। कैनाल वारी शइ आई त माण्हू सिंध मञींदी कोन। इन ख़ुदा जे वास्ते सिंध जे माण्हुनि लाइ नज़र कयो त असांजा नौजवान ई जेको आहे उहो पाणी लाइ जेको आहे ॿार असांजा नंढड़ा जेके उनजा माल मवेशी उन जूं ज़मीनूं उहे उञूं आहिनि। वफ़ाक़ ऐं इरसा सिंधु मां नवां कैनाल कढण लाइ एक्निक आॾो ख़तरनाक मौक़िफ़ रखण जी तयारी करे वरिती आहे। वॾे वज़ीर खे पाण एक्निक में वञी तकरारी रिथा रद्द कराइण जो फ़ैसिलो वठणु घुरिजे। पीपल्स पार्टी अॻवान शशि पलीजो पारां ठटे में टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान नवां कैनाल्स कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक करार। सिंध सरकार खे एक्निक आॾो भरपूर नमूने केस विढ़ण जी अपील। शशि पलीजो चयो आहे त पंजाब जा रेगिस्तान आबाद करण ऐं सिंध सुकाइण लाइ कालाबाग डैम खां बि वॾनि कैनालनि जी रिथा जोड़ी वई आहे। पंजाब वॾनि माण्हुनि जूं ज़िंदगियूं ठाहिण लाइ होड़ ते क़ाइमु आहे। सिंध असेंबली में समूरनि मेंबर्स खे ठाराह आणे कैनाल्स खे सख़्ती सां रद्द करणु घुरिजे। सिंधु जे पाणी ते सॼी सिंध ख़ासि करे लाड़पटी तमामु घणो मुतासिर थींदी। 91 वारे ठाह ते अमल न थियण सबबि ठठो ऐं सजावल अॻु ई पाणी फुड़े लाइ सिकी रहिया आहिनि। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल होश खां कमु वठनि। सिंध जा माण्हू मुतहिद थी वफ़ाक़ ऐं पंजाब जे चालाकियुनि ख़िलाफ़ तारीख़ी फ़ैसिलो ॿुधाईंदा। सिंध में रबी जी मुंद में पाणी खोट 15 मां वधी 23 सैकड़ो थियण जो ख़दशो। आबपाशी खाते पारां 11 नवंबर 2024 खां 31 मार्च 2025 ताईं पाणी जी बहितर इस्तेमाल जी हिदायत। सीडा चेयरमैन गुडू बैराज, कोठड़ी बैराज, सख लेफ्ट ऐं राइट बैंक जे चीफ इंजीनियर्स खे लेटर जारी। ख़त में आबपाशी खाते चयो आहे त सिंध खे रबी जी मुंद में घुर्बल 12.5 MAF मां 4.9 MAF पाणी इस्तेमाल थी चुको आहे। सिंध वटि रबी जी मुंद लाइ रुगो 7.6 मिलियन एकड़ फुट पाणी बचियो आहे। रबी जी मुंद में पाणी खोट वधण सबबि कैनाल्स में पाणी विर्छ जा इंतज़ाम बहितर कया वञनि। टैक्स चोरनि खे पकड़ में आंदो वञे। हर शोबे खे टैक्स ॾेई मुल्की तरक़ी में किरदारु अदा करणो पवंदो। मुआशी इस्तेहकाम पैदा थी रहियो आहे। हाणे आवाम जे रिलीफ खे अवलियत ॾिनी वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो मुआशी सूरतहाल बाबति जाइज़ा इजलास में ख़िताब। टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त जॾहिं सभु पंहिंजे हिसे जी ज़िमेवारी पूरी कंदा त भरपूर मुआशी तरक़ी थींदी। मुआशी तरक़ी सां स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। परॾेही सीड़पकार हुकूमती पॉलिसियुनि मां मुतमइन आहिनि। महांगाई जी शरह 38 मां घटिजी 7 सैकड़ो थी वई। व्याज जी शरह बि 22 मां 15 सैकड़ो ते अची वई आहे। हाणे कारोबार ऐं रोज़गार ॿिन्ही में वाधारो थींदो। एक्सपोर्ट वधण ऐं नाणे जे रिकॉर्ड आमद सां नाणे जा ज़ख़ीरा वधी रहिया आहिनि। इजलास में नाणे खाते पारां IMF सां ॻाल्हियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म ज़रई शोबे में सुधारनि ते पंजाब सरकार खे भेटा पेश कई। भारत खे मसइलो आहे त असां सां ॻाल्हाए, असां मसइलो हल कंदासीं। ICC चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ई थींदी। BCB चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त रांदियूं ऐं सियासत अलॻि अलॻि शइ आहिनि। पाकिस्तान जी इज़त सभ खां पहिरीं, बाक़ी सभु ॻाल्हियूं बाद में आहिनि। ICC खे पंहिंजी साख जो सोचणु घुरिजे। असांखे चैंपियंस ट्रॉफी जे शेड्यूल जो इंतज़ारु आहे। उमीद त ICC जल्द शेड्यूल जो ऐलान कंदी।
पीटीआई जे एहतजाज वारे सॾ जी रोशनी में वफ़ाक़ी राजधानी में कलम 144 लागू। इस्लामाबाद में मज़हबी ऐं सियासी इज्तिमाउनि ते पाबंदी लॻाई वई। एडिशनल डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद पारां कलम 144 तहत पाबंदियुनि जो नोटिफिकेशन जारी। शहर में 5 या उन खां वधीक माण्हुनि जे मेड़ ते पाबंदी लागू। बुशरा बीबी पीटीआई में उहिदो ऐं पार्टी टिकट खे एहतजाज में फ़ाल किरदारु अदा करण सां मशरूत करे छॾियो। पीटीआई अॻवाननि ऐं कारकुननि खे हर सूरत में इस्लामाबाद पहुचण जी हिदायत। ज़रियनि मूजिबि बुशरा बीबी चयो आहे त एहतजाज में अहम किरदारु अदा कंदड़नि खे उहिदा ऐं पार्टी टिकट्स ॾिनियूं वेंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त बुशरा बीबी जे मौक़िफ़ ते पीटीआई पार्लियामेंटेरियंस सूबाई वज़ीरनि ऐं अॻवाननि ख़दशनि जो इज़हार कयो। पीटीआई अॻवान शौकत यूसुफ़ज़ई ख़बरुनि ते रद्दअमल में चयो आहे त बुशरा बीबी कंहिंखे बि उहिदनि ऐं टिकट्स जी आछ न कई आहे, न ई उन्हनि खे एहतजाज सां मशरूत कयो आहे। तहरीकूं लालच न पर जज़्बे सां हलंदियूं आहिनि। नेशनल एक्शन प्लान बाबति एपिक्स कमेटी जो अॼु थियल इजलास मुलतवी। सुभाणे वज़ीर आज़म हाउस में कमेटी जो इजलास थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में दहशतगर्दी ख़िलाफ़ क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आर्मी चीफ, डीजी, ISI, वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर इजलास में शिरकत कंदा। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त हू एपिक्स कमेटी जे इजलास में पीटीआई बानी ऐं एस्टेब्लिशमेंट विच में छिकताण ते ॻाल्हाईंदो। 24 नवंबर ते एहतजाजी मार्च जे हवाले सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। असांखे जलसे लाइ कंहिंजी इजाज़त जी ज़रूरत न आहे। वज़ीर आला हाउस पेशावर में पीटीआई जे एहतजाज बाबति मुख़्तलिफ़ इजलासनि में 10 मेंबर्स ग़ाइब रहिया। आतिफ़ ख़ान ऐं जुनैद अकबर समेत कुझु असेंबली मेंबर्स कंहिं बि इजलास में शिरकत न कई। पीटीआई अॻवान आतिफ़ ख़ान चयो आहे त इजलास में शिरकत लाइ मैसेज आयो हूंदो पर ॾिठो न आहे। इजलास में वञणु ज़रूरी न आहे। एहतजाज लाइ वर्कर्स खे ॿाहिरि कढणु अहम आहे। असां हर सूरत में इस्लामाबाद वेंदासीं। KP में सुद समाअत बाबति सलाहकार बैरिस्टर सैफ चयो आहे त पीटीआई बानी ऐं सियासी क़ैदियुनि खे आज़ादु करे मैंडेट वापसि करणो पवंदो। मुतालबनि जी मञता ताईं वापसी जी का बि गुंजाइश न आहे। एहतजाज आॾो रंडकूं हटाइण जो समूरो बंदोबस्तु कयो अथऊं। पहिरीं बि रंडकूं टोड़े इस्लामाबाद विया हुआसीं, हाणे बि पहुची वेंदासीं। एहतजाज सां कंहिंजी बि आज़ादी मुमकिन न आहे। ईअं हुजे हा त अॼु मुल्क जा जेल ख़ाली हुजनि हा। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त पीटीआई जे एहतजाज ते एतराज़ न आहे। हू आइन ऐं कानून जे दायरे में रही एहतजाज कनि त सुठो आहे। जेकॾहिं तकरीबकारी थींदी त उनखे बर्दाश्त नथो करे सघिजे। पीटीए पारां VPN जी रजिस्ट्रेशन लाइ वधीक 2 हफ़्ता मोहलत ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त गैर रजिस्टर्ड VPN जी रजिस्ट्रेशन लाइ 3 नवंबर ताईं मोहलत ॾिनी वेंदी। 1 दिसंबर खां गैर रजिस्टर्ड VPN ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि VPN जी बंदिश बाबति हिकु ट्रायल कामयाबी सां मुकमल कयो वियो आहे। ईंदड़ कुझु ॾींहंनि में ॿियो ट्रायल कयो वेंदो। गैर रजिस्टर्ड VPN सिक्योरिटी रिस्क आहिनि। उन्हनि ज़रिए हसास डेटा ताईं पहुच हासिल करे सघिजे थी। VPN बंदि नाहे थियो। VPN खां सवाइ IT सनत नथी हली सघे। PTA चेयरमैन हफ़ीज़ुर रहमान जी सेनेट जी स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग। PTA चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान में अञा VPN हली रहियो आहे। आम माण्हुनि, फ्रीलांसर्स ऐं कंपनियुनि खे VPN जी ज़रूरत हूंदी आहे। 2016 में VPN रजिस्ट्रेशन पॉलिसी ठही हुई। असां ॿीहर VPN जी रजिस्ट्रेशन शुरू कई आहे। हेल ताईं 25,000 VPN रजिस्टर थी चुकी आहे। IT जो कारोबार कंदड़ चाहे थो संदसि कारोबार मुतासिर न थिए त VPN रजिस्टर करे। VPN रजिस्टर हूंदो त कॾहिं बि इंटरनेट बंदि न थींदी। PTA चेयरमैन ॿुधायो त 5 लख गैर अख़लाक़ी साइट्स खे ब्लॉक कयो वियो आहे। गुज़िरियल आचर ते 2 करोड़ पाकिस्ताननि गैर अख़लाक़ी साइट्स ताईं पहुच जी कोशिशि कई। VPN जो इस्तेमालु अक्सर गैर अख़लाक़ी मवाद लाइ थी रहियो आहे। रोज़ानो 15 मिलियन भेरा गैर महज़ब वेबसाइट्स ते हिट्स थी रहिया आहिनि। इस्लामी नज़रियाती काउंसिल जे VPN खे गैर शरई करार ॾियण ते थींदड़ तनक़ीद ते रद्दअमल। अलामा राग़िब नईमी चयो आहे त जेकॾहिं VPN रजिस्टर करायो वञे ऐं हाकारी तनक़ीद थिए त उन जे इस्तेमाल में को ऐब न आहे। जीअं स्पीकर जो लाॻापियल कानून जे उबतड़ इस्तेमालु थिए त उन ते केस ऐं सज़ा थींदी आहे।
रजिस्टर्ड ऐं गैर रजिस्टर्ड VPN सां गैर महज़ब मवाद तोड़े ग़लति प्रोपेगेंडा कई वञे त उहो अमल गैर शरई हूंदो। निजकारी जे वफ़ाक़ी वज़ीर पारां PIA ख़ानगाहिन लाइ ॿीहर वक़्तु घुराइण जो ऐलान। निजकारी बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान FBR ते तनक़ीद। अलीम ख़ान चयो आहे त PIA ख़ानगाहिन लाइ कमु हली रहियो आहे। अॼु बि चऊं था PIA नफ़ो ॾींदड़ इदारो बणिजी सघे थो। इदारे वटि वॾे नफ़े वारा रूट मौजूदु आहिनि। FBR खे नवनि जहाज़नि जी ख़रीदारी ते GST हटाइण लाइ चयो हो। FBR वारा पंहिंजे हिकु दायरे में आहिनि, उहे ॻाल्हि न सम्झंदा आहिनि। सिंध काबीना में शामिल मुकेश कुमार चावला सूबाई वज़ीर तौर हल्फ खणी वरितो। गवर्नर हाउस में तकरीब दौरान गवर्नर कामरान टिसोरी मुकेश कुमार चावला खे उहिदे जो हल्फ खणायो। हल्फ बरदारी तकरीब में वॾे वज़ीर मुराद अली शाह, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, अली हसन ज़रदारी, रियाज़ शाह शिराज़ी, कासिम सिराज सुमरो, इमदाद पताफ़ी ऐं ॿियनि जी शिरकत। ताज़ो सिंध काबीना में कयल फेरफार दौरान एक्साइज़ एंड नार्कोटिक्स खातो शर्जील इनाम मेमण खां वठी मुकेश कुमार चावला खे ॾिनो वियो हो। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच 50% खां वधीक वोट हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾियण जी दरख़्वास्त 20,000 रुपया ॾंढ लॻाए ख़ारिज करे छॾी। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी बेंच अॼु बि मुख़्तलिफ़ केसिस जी ॿुधणी कई। आइनी बेंच इनकम लेवी टैक्स एक्ट 2013 ख़िलाफ़ 1178 केसिस में नोटिस ते अमल दरामद अख़बार में इश्तिहार ज़रिए कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। आइनी अदालत आज़ाद उम्मीदवारनि जे सियासी जमातुनि में शमूलियत जो पाबंद बणाइण बाबति बि दरख़्वास्त अण असराइती करार ॾेई उखलाए छॾी। आइनी अदालत बहरिया टाउन खे ब्लैकलिस्ट करण जी दरख़्वास्त बि ख़ारिज करे छॾी। दरख़्वास्त महमूद अख्तर नक़वी तरफ़ां दाख़िल कराई वई हुई। दरख़्वास्त गुज़ार जे पेश न थियण ते आइनी अदालत दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। गुज़िरियल हफ़्ते सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच आर्मी चीफ जे मुलाज़मती मुद्दे में वाद ऐं ऑडियो लीक्स कमीशन ठाहिण समेत ॿियूं दरख़्वास्तूं हलंदड़ हफ़्ते ॿुधणी लाइ मुक़ररु कयूं हुयूं। वारा में अदालत में हाज़िरी तां वापसि वेंदड़ औरत गोलियूं हणी क़तल। बारेजा पाड़े वासन मुस्मात साइका मुबैना अगवा केस में हाज़िरी बाद वापसि वञी रही हुई। अणॼातल हथियारबंद खेसि गोलियुनि जो खाज बणाए फ़रार थी विया। वारसनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु मक़तूला जे अगवा जो केस संदसि बिरादरी जे नौजवान ज़ुहैब बुघियो मथां दाख़िल थियो हो। अगवा केस में ॿुधणी दौरान हू सिविल कोर्ट वारे आरो पेश थी हुई। तंगवाणी भरिसां क़तल थियल 2 ॻोठाणनि जे वारसनि जो SSP कंदकोट ऑफिस आरो धरणो। मक़तूलनि जे वारसनि पारां SSP ऑफिस अंदरि दाख़िल थी नारेबाज़ी। तंगवाणी जी अदालत मां पेशी बाद वापसी ते नौजवान जावेद ऐं बाबुल मलिक क़तल थिया हुआ। वारसनि जो चवणु आहे त चोलियाणी धुर जा हथियारबंद 2 नौजवाननि खे क़तल करे फ़रार थी विया। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु न आहे। ASP कंदकोट 6 कलाकनि बाद ॻाल्हियुनि वसीले धरणो ख़तमु करायो। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि दौरान जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार ऐं वारसनि जे फ़रियाद ते केस दाख़िल करण जी ख़ातिरी। मुज़ाहिरीन धरणो ख़तमु कंदे चेतावनी ॾिनो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार न कयो वियो त ॿीहर धरणो हयो वेंदो। दादूजी DHQ अस्पताल में वियम दौरान औरत जे फ़ौत थियण ते वारसनि ऐं अमले में झेड़ो मचरियल माण्हुनि अस्पताल जा शीशा दरियूं ऐं फर्नीचर भञी छॾिया। झेड़े दौरान 3 ॼणा ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुती त अहलकारनि ऐं औरत जे वारसनि में बि झेड़ो थी पियो। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टर जी ग़फ़लत सबबि सायरा फ़ौत थी वई आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। घोटकी जे कचे वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। बिंडीवन थाणे जी हद में जवाबदार आदम सुंदराणी फायरिंग करे नौजवान साजन सुंदराणी ऐं नारी सलीमा खे क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पोस्टमार्टम बाद मर्द वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नौजवान ऐं नारी खे क़तल करण बाद फ़रार थी वियो आहे। गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। टीं ऐं आख़िरी T20 मैच में बि ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ में वाइट वॉश करे छॾियो। ऑस्ट्रेलिया 118 रन्स जो हदफ़ 3 विकेट्स जे नुक़सान ते 11 ओवर्स में पूरो कयो। ऑस्ट्रेलवी बैटर स्टर्न्स 5 छकनि जी मदद सां 61 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। इन खां अॻु पाकिस्तान टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो।
पाकिस्तान जी समूरी टीम 20 ओवर में पूरो न खेॾी सघी ऐं 18 ओवर्स में 117 रन्स ते ढेर थी वई। बाबर आज़म 41 ऐं हसीबुल्ला 24 रन्स ठाहे नुमाया रहिया। उस्मान खान 3, सलमान आगा 1 ऐं साहिबजादा फरहान 9 रन्स ठाहे आउट थिया। अॼोकी मैच में क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान मोहम्मद रिज़वान खे आराम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो हो। सलमान अली आगा टीम जी कप्तानी कई। ऐं सॼी सिंध में एकता ॾिहाड़े जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी। काज़ी अहमद में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते इंतिहा पसंदी खां आजी सिंध जे सिरे हेठि शानदार तक़रीब। फ़नकार दादन लतीफ़ चांडियो ऐं अताउल्ला बालादी गीत ॻाए नौजवाननि खे जुमाए छॾियो। नवकोट जा जोगी फ़क़ीर बि एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ पुरजोश। मुरलियूं वॼाए सिंध सां मुहबत जो इज़हार। अंब फ़क़ीर जोगी ऐं ॿियनि चयो त असां हर साल जीअं हिन साल बि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सां गॾिजी इंतिहा पसंदी खां आजी सिंध जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। पीरा भिट शाह सैयद गदा लतीफ़ी पारां बि एकता ॾिहाड़ो टाइम न्यूज़ सां गॾिजी मल्हाइण जो ऐलान। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे गदा लतीफ़ी चयो त एकता ॾिहाड़ो टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार सां गॾिजी मल्हाईंदासीं।